ब्रेकिंग न्यूज़ हिते अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन 2018 खां 2023 ताईं वोटर्स जो डेटा ख़ारिज करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 2018 खां 2023 ताईं वोटर्स जो डेटा जारी कयो आहे। मुल्क में वोटर्स जो अंग 12,69,80,272 ताईं पहुची वियो आहे। इलेक्शन कमीशन पारां इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर खां वाके आगाह कयूं पिया। इलेक्शन कमीशन 2018 खां 2023 ताईं वोटर्स जो डेटा जारी करे छॾियो आहे। मुल्क में वोटर्स जो अंग 12,69,80,272 ताईं पहुची वियो आहे। इलेक्शन कमीशन पारां इहो ॼाणायो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन 2018 खां 2023 ताईं वोटर्स जो डेटा जारी करे छॾियो आहे। मुल्क में वोटर्स जो अंग 12,69,80,272 ताईं पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन 2018 खां 2023 ताईं वोटर्स जो डेटा जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 2018 खां 2023 ताईं वोटर्स जो डेटा जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पारां ॼाणायो वियो आहे त मुल्क में वोटर्स जो अंग 12,69,80,272 ताईं पहुची वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। इलेक्शन कमीशन 2018 खां 2023 ताईं वोटर्स जो डेटा जारी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान बलोच, छा तफ़सील आहिनि आगाह कजो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ईंदड़ चूंडुनि जे हवाले सां सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। इलेक्शन कमीशन अॼु मुल्क अंदरि जेको वोटरुनि जी डेटा आहे उन जा तफ़सील जारी करे छॾिया आहिनि। तक़रीबन 2018 खां वठी 25 अगस्त 2023 ताईं जेका वोटर जी डेटा आहे उनखे अपडेट कयो वियो आहे। इन जे हवाले सां मुल्क वाइज़, सूबे वाइज़, ज़िले वाइज़ ऐं उन सां गॾोगॾु जेके मुल्क में केतिरा मर्द वोटर आहिनि, उनजी उमिरियूं केतिरियूं आहिनि, केतिरियूं माना औरत वोटर्स आहिनि, इहे समूरा जेके तफ़सील आहिनि अॼु माना मीडिया खे जारी करे छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन इन खां अॻु में बि जेका तकबंदियुनि जे हवाले सां इंतिज़ामिया आहे उन्हनि खे हिदायत कई आहे त 26 सेप्टेम्बर ताईं जेके तकबंदियुनि वारो अमल आहे उनखे बि मुकमल कयो वञे। जी ठीकु आहे कुर्बान बलोच, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।